जी नाज़रीन, जीअं त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ठारूशाह भरिसां तारीख़ी पस मंज़र रखंदड़ बिरासिटी में, जिथे असां सां मौजूदु आहिनि सिंगीन जी दुनिया में पाण मञाईंदड़ जेका मुख़्तलिफ़ ख़ानगी चैनलनि में पंहिंजे प्रोग्राम कया, जिते एवॉर्ड पिणु वरिता। अॼु असां सां मौजूदु आहिनि शेज़ाना दरिया ख़ान सोलंकी। अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो हिन हवाले सां छा चवणु आहे। रहीम, पहिरियां त तव्हांजो शुक्रिया, तव्हां टाइम कढी आयो। ॿियो त सिंगिंग जे हवाले सां ॿुधाईंदी हलां त हर इंटरव्यू में मां इहो ई ॿुधायो आहे, ऐं जेका हक़ीक़त बि आहे त मां बचपन खां पहिरियां त मीलाद पढ़ंदी हुयमि, अञा बि पढ़ंदी आहियां। बचपन खां मीलाद वग़ैरह पढ़ण जो शौक़ु हुयो, त उन मां जेको आहे सो पोइ सिंगिंग जी तरफ़ बि अची वियमि। वरी प्राइवेट चैनल ते मूंखे सिंगिंग करण जो मौक़ो मिलियो, उन मां जेको आहे सो बूस्ट मिलियो, अल्हम्दुलिल्लाह। काफ़ी अल्लाह ताला फ़ेम ॾिनो। उन खां पोइ सिंगिंग बि असां कंटिन्यू रखी। ला में ईअं वियमि जो मूंखे कुझु न कुझु त करिणो हुयो। सो मुंहिंजे बाबा जो शौक़ु हुयो त मां ला कयां। पोइ मां बाबा जो ख़्वाबु बि पूरो कयो ऐं पंहिंजी सिंगिंग खे बि गॾोगॾु खणी आयमि। उस्ताद त जीअं तव्हांखे ख़बर हूंदी, असांजे शहरनि में उस्ताद वग़ैरह आहिनि कोन म्यूज़िक जा। सो हिकिड़ो उस्ताद आहे जिन मूंखे थोरो घणो हारमोनियम सेखारियो आहे, उस्ताद फयाज़ रांझाणी। उन खां अलावा मैडम आबदा परवीन जी, सनम मारवी जी खे मां पंहिंजो रूहानी उस्ताद मञंदी आहियां। ऐं अल्हम्दुलिल्लाह सनम मारवी जी मूंखे जेको आहे सो व्हाट्सएप ते बि गाइड कंदी आहे। जेका शइ मूंखे सम्झ न ईंदी आहे त मां उन्हनि खां पुछंदी आहियां, ऐं उहे तमामु सुठे तरीक़े सां मूंखे सम्झाईंदियूं आहिनि। उहो मुंहिंजो कलाम जेको आहे सो परचन शाल पवार गानो आहे। उहो मैडम आबदा परवीन जी, उस्ताद राहत फ़तेह अली ख़ान शुरू में ॻायो। उन खां पोइ मां उहो गानो मूंखे तमामु पसंदि हुयो ऐं मूंखे यादि बि हूंदो हुयो। सो जॾहिं मूंखे मौक़ो मिलियो टीवी ते ॻाइण जो, त मां सोचियो कि उर्दू ॻाइण जे बजाए मां पंहिंजो सिंधी खे अॻिते खणी अचां। पोइ मां उहो सिंधी में गानो ॻायो ऐं अल्हम्दुलिल्लाह सभिनी खे ॾाढो पसंदि आयो। काफ़ी वायरल थिया वीडियोज़, उन मां मूंखे काफ़ी फ़ेम मिलियो। शौक़ु कॾहिं ख़तमु न आहे थींदो, ऐं शौक़ जी का उमिरि बि न आहे हूंदी। इंशाअल्लाह ला सां गॾोगॾु मां सिंगिंग खे बि कंटिन्यू कंदमि, ऐं इंशाअल्लाह उनखे खणी हलंदमि, छॾींदमि न, इंशाअल्लाह। वाह वाह गुज़रान फ़कीरां दा, वाह वाह गुज़रान फ़कीरां दा, फ़कीरां दा, फ़कीरां दा, दरवेशां दा, वाह वाह गुज़रान फ़कीरां दा, वाह वाह गुज़रान। अल्लाह साईं फ़कीरां दी एवें सुणदा, अल्लाह साईं फ़कीरां दी, अल्लाह साईं फ़कीरां दी एवें सुणदा, बादशाह जी में वज़ीरां दा, बादशाह जी में वज़ीरां दा, वाह वाह गुज़रान फ़कीरां दा, वाह वाह गुज़रान। परचन शाल पवार ढोला, मारू मूसां परचन शाल पवार, हो परचन शाल पवार ढोला, मारू मूसां परचन शाल पवार, हो परचन शाल, हो परचन शाल पवार ढोला, मारू मूसां परचन शाल पवार।
जीअं त तव्हां सिंध जी न्याणी सिंगीन में टैलेंट शहज़ाना दिरा ख़ान सोलंकी जा वीचार ॿुधा। इन्हनि जो इहो चवणु आहे त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सकाफ़त खाते जे वज़ीरनि खे घुरिजे त अहिड़े टैलेंट खे जेको आहे पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾेई ऐं उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे। कैमरा टीम सां गॾु अलाॾिनो सोलंकी, SS TV न्यूज़, ठारूशा।